अबद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतर्वा। अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ाल्लन फहदा ववजदक आइलन फअगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मस साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज। थकलो निंड थो ॾाढा दुरूद पढ़ो बुलंद आवाज सां। घणो दुरूद पढ़ंदव परेशानियूं खत्म थी वेंदियूं। घणो दुरूद पढ़ंदव कारा दुआ थींदी जो निंड में हुजूर जी ज़ियारत थींदी। घणो दुरूद पढ़ंदव आखिरत में मोहम्मद मुस्तफा तव्हांजी शफाअत कंदो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिही व अहलि बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। अवल तो ये समूरा इन कुरान करीम की ज़ियारत कयो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत। नारे तकबीर। कुरान करीम जे 30 पारे मां सूरत ज़ुहा मां तिलावत कई आ। बारो बस करे वियो जेका मक्के पाक में नाज़िल थी आ। जे मक्के जे शहर में मुंहिंजो अरबी मोहम्मद जायो मुझा सोना नबी तू तो प्यारो आए पर जे शहर में तू जायो आए मां मक्के के शहरन जो सरदार बनायो तो मक्को शहरन जो सरदार अरबी मोहम्मद नबीन जो सरदार कुरान किताबन जो सरदार काबो किबलन जो सरदार जुमे जो ॾींहंनि जो सरदार
लैलतुल कदर वाली रात रातिन जी सरदार ऐ प्यारे पैगंबर करीम जी उम्मत जो समूरन नबियन जे उम्मतुन जी सरदार मुबारक गलोड़े वारा मुबारक जलसे करायण वारन मुबारक आवांगे जो सर्दी के मौसम में बिस्तरो छड़े आया हो उन कुरान करीम के बुधन आया हो जंजी मजूरी रब जे ज़ात वड्डा सोन जे मारिन वारी जन्नत कुरान जी मजूरी रब वट जन्नत वडी मिल्कियत आ कुरान तड़ी ताने नबी अगे जई ववजदक आइलन फअगना गालियों न करना बैतन शेरन वारा ब्याह थी मस्किरन वारा ब्याह थी कारी हजरत मौलाना कारी अब्दुल जब्बार साहब दामत बरकातुम हो कुरान जो कारी भी आ हाफिज भी आ अल्लाह जे फजल सा वडो वाइजी भी आ आलिम सगोरो आ वो भी कुरान बुधाइंदो मां कुरानो भी कुरान बुधाइंदो मां ये कुरान जे करे हिते गड थिया हूं इंशाअल्लाह हथ हथ में हुंदो जन्नत में भी ये गड हुंदा वाज़ाए कुरान गालियों आज़नाए या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम बारो बस करे वे पूरी दुनिया जा इंसान ताकीक अवामत अवाजे पालना हार वाइज आयो वाइज माना नसीहत नसीहत कुरान में हिदायत कुरान में बरकत कुरान में अजमत कुरान में नूरानत कुरान में हिदायत कुरान में जो जन्नत कुरान में कंजा दर तो खड़काए अगे वधिया जो अब्बा अगे सुरियत जो छोकरा जाए भैया अगे वधी जो सुरी कुरान छिकींदो मानन के छिकींदो बारो पोइते थी वञो हेदे केरींदा मोमिन ईंदा कुरान ॿुधण उहे ईंदा जन खे अल्लाह चाहींदो एॾो कमाल आहे कुरान में अबू जहल वारा लिखी कुरान मुंहिंजे हुजूर जो ॿुधंदा हिदायत छो न पई दे अंदर में जिद हो हसद हो हुजूर जे पासे ॾऊं तॾहिं रब तड़े जन जंहिंजे अंदर में जिद न हो हसद न हो त बिलाल जहिड़ा जवान रोईंदा आया त पढ़ाए कलमो त गुलाम बणजनि जिद्दीअ खे हिदायत न थींदी कुरान ॿुधण उहे ईंदा जन खे रब चाहींदो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह
जो अंदर ठरे हुए सुभान अल्लाह का छाजई कुरान में जी तहां चाहींदो उए न थींदो जी मुंहिंजी मर्ज़ी हूंदी उए थींदो मर्ज़ी रब जी हलंदी आ समूरा जो मानुन जी मर्ज़ी न हलंदी रब जी मर्ज़ी हलंदी अमीर जी कामोरे जी बुजुर्ग जी पीर जी वली जी इमाम जी मर्ज़ी भी न हलंदी मर्ज़ी समूरा जो रब जी हलंदी हुजूर के जी सोना चाहे तुझा प्यारा दोस्त हुजन तू चाहे हिनन के हिदायत मिले हाँ न तो करे सके तू हिनन के हिदायत हादी मां जन के मां घोड़ा इन्नक ला तहदी मन अहबबता वला किन्नल्लाह यहदी मन यशा हुजूर के तो रब जय सोना तू जय हिनके हिदायत हिनके चाहे तुझा प्यारा हुजन ला तहदी तू भी हिदायत न तो करे सके जनगे मां घुरा जनगे मां चाया कुरान बुधण भी उहे ईंदा जन के रब चाहींदो शैतान चवंदो ई न वञ सर्दी थी बारो किरी न पवे हा पर जे रब घुरंदी चवंदे छॾ निंड के बिस्तरे के छॾ उते वया विक विक जो अजूरो भी मिलंदो रहमत भी वसंदी कुरान जो भी दीदार कंदुम दुआ में वनी शरीक ध्यान मन मां रब राज़ी थी तू रब जे राज़ी करण लाइ आयो आहे ओ हिन गोठ वारो मुबारक कलोड़े वारो रब के राज़ी करण आयो आहे जन रब के राज़ी कयो उन्हनि के भी रब राज़ी कर हेड़ो कुरान ॿुधण आयो आहे तोखे खाली ईअं छॾींदो माखी गौ मिठ शरबतन गौ मिठ जे हिन में मिठान न हुजे तो सोनो हुसैन करबला में खीर पियाक बच्चा शहीद न कराए ये तो बच्चा शहीद कराइनुम परवाह नाए वतन छड़े आयो परवाह नाए बीबियों खीमन में परवाह नाए मानी पानी बंदा परवाह नाए न मानिया दे नजरा न पानी दे नजरा न बचन दे नजरा न बीबिन दे नजरा न वतन दे नजरा न जान दे नजरा हुसैन साईं जी बिन शैन दे नजर आई हिक नमाज ते बियो शहादत दे नाने मोहम्मद चयो ते बई जन्नत जे नौजवानन जा सरदार अथव हां साईं जन्नत त मिली वई वो चुप करे वेंदा ना अवल दीदार क्यों रब जो शहादत दी मंज़िल माणियूं पो वञूं जन्नत दे ओ मुंहिंजा रब मुबारक जणायो आहे मुबारक कलोड़े वारा अजो सदाई तो कुरान अजो मां के सुनान दुखिया घड़िया में मां कमीनो वाई मिट छड़े वेंदई माट छड़े वेंदई कब्र में कुरान अची शाम करे बेंदई अमल साले कमींदई नमाज कमींदई रोज़ो कमींदई हज कमींदई नेकिया जा कम कमींदई ये कम करे रब के राज़ी कर त दुनिया भी सोनी आखिरत भी
4 ॾींहं थी हयाती पर जा पंहिंजे रब खे नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत नारे तकबीर ज़बान ही नथी हले अल्लाह जे नाले ते हे कुराड़ो दाहां तो करे तोखे छा थियो आहे मां चवंदो आहियां जुमियूं ॾिजनि उन ज़बान खे जेका ज़िक्र करे रब सॼो ॾींहुं गारियूं सॼो ॾींहुं गिला सॼो ॾींहुं पढ़ाया आयब कढे शिरक जा लफ़्ज़ ॻाल्हाए ज़बान लीमा इन सां मुंहिंजो ज़िक्र कर ज़बान लीमा मुंहिंजो क़ुरान पढ़ अर्रहमान अल्लमल कुरान आद रब जे फज़ल सां मां कुराड़ो कुरान ॿुधाए ये हित गॾाऊं इन कुरान जे करे जन्नत में भी गॾु हूंदासीं वली आलिम बुज़ुर्ग नबी उहे भी रब वटि हुज्जत करे न सघंदा क़यामत ॾींहुं कुरान रब वटि हुज्जत करे आशिक खे वठी वञी जन्नत जे दर ते पुॼाई हेड़े कुरान खां परे आए निंड प्यारी न कर होड़े कब्र में भी सुमणो दी कुरान जो सडो जन्नत जो सडो दी वल्लाहु यदू इलल जन्नत वल मगफिरा अजो सडे ये दो तौरेत मोकले जन्नत दे सररायो मां इंजील मोकले जन्नत दे सररायो मां ज़बूर मोकले जन्नत दे सररायो मां सहीफा मोकले जन्नत दे सररायो मां नबी मोकले जन्नत दे सररायो मां आलिम मोकले जन्नत दे सररायो मां रब तो तवांगे पान दे कुरान मां रब तो तवांगे पान सॼा अचो अचो त पैनाम ॾियाव हिकु माफ़ी ॿियो जन्नत माफ़ी भी जन्नत भी जज फैसलो कंदो आहे कोर्ट तोखे माफ़ करे जज हलियो वञ इएं न चवंदुई त हीअ माड़ी थी बंगलो थी न ए बाग बियारिया तव्हां न रब चवंदो आदम माफ़ी भी ॾियां त जन्नत भी ॾियां दुनिया में पंहिंजे मर्ज़ीअ ते न हले मुंहिंजे क़ुरान जे मर्ज़ीअ ते हले मुंहिंजे नबीअ जे ग़ुलामीअ जे मर्ज़ीअ ते प्यारे पैगंबर करीम जी ग़ुलामी कंदे कंदे मादे मरी आयो आहे नेकीअ जा कम करे मरी आए भुखिया खारायई उघाड़ा ढकायई मुंहिंजे तौहीद जे करे दुख मिलई हाँ जार में जी कंगे वकोड़ी बोआ ये मुसीबत तो के वकोड़े वयूं तभी मां सांबे के शरीक न कयोई मुझे नबी जी गुलामी न छजई मुझे कुरान जी दामन न छजई हाने मां तस्तई अनफुसुकुम हाने घुरंदो वञो तडींदो वञा वठण में तू थक में मां रब जन्म में न सुभान अल्लाह अच्छी दाढ़ी थी अञा कुरान न सुञातई घर वेठे मिलियो थी कदुर कर वडी मिल्कियत थी कुरान वडो खजानो आ कुरान वारे बुजुर्ग अल्लाह खुश कर रब अञा वधाईंदा वे इहो थी हिन जो कमाल सुभान अल्लाह सुभान कजा कुरान
कुरान वारन के अन घुरियो दींदो वारन सारी दुनिया घुरे मांडिया पर चईंजे के रोजानो कुरान दा पढ़न वे न घुरन तभी घुरन वारन को माला अन्या वधी गदीनो वान अरे सकन भाइरन के को हार न तो पाराए इहो सजो जमाल कुरान जो अन्या न तो सुन्याने कुरान हे माखिय कौमी मिठो आ जन्नत रब तो के सिंगारियो आ नारियों बीतों में बाग बीतों में मेवा बीतों में सोन जा कंगण बीतों में वडन अखन वारियों हूरा बीतों में पर इंतजार कने में आए जन्नत दी जहे कदी इंदा रोजानो कुरान पढ़न वारा जन्नत कुरान वारन के इंतजार में आ कुरान वारन के रब अन घुरियो तो दे हाफिज कर बच्चा आलिम कर बच्चा मरी वेंदा से अरे पोयो बचड़ा कुरान पढ़ दई कब्र में रंग लगी वेंदे गंजे कट लगो आए सब इते छड़े वेंदे वडी मिलकत कुरान तरी दाने नबी अगे जई ओ मुझा सोना नबी ओ मुझा दिलबर नबी ओ मुझा सोना पैगंबर सखिन जा सरदार हसीनन जा सरदार यतीमन जा यार तो के वडी मिलकत कुरान वाली दिली दम मुझो कुरान पढ़ पढ़ा ज़बान कादी कई उतल मा ऊहिया इलैक मिनल किताब इतना तो गाला रब जे फजल सा व अकीमिस सलात 21 बार मिठो कुरान पैगंबर आहिंद नबियन जो सरदार तो के पक मकरना दी एक कुरान की तिलावत कंदो कर बियो नमाज पढ़ंदो कर तू कुरान खंबी परे नमाज खंबी पुछ दाश को रसूल जो हे मथे ते कुरान रसूल जा आशिक हुए थी जेके कुरान के मर्जियत दे मक्के वाले नबी के चयो न पढ़ो कुरान या मत कर कुरान में इतिबे कुरान गैर हाजा औ बदलो हिन को बार वना कुर्सी तो ला तो गाड़ी भी दीदी माल थर चढ़ो पर कुरान पढ़ान त मन अज हिन जा हुक्म मन उते रब चवंदो घुरदो वन त दींदो इतिबे कुरान गैर हाजा औ बदलो गालियों कादे करने मत कर कुरान में कुछ असां दे सुर कुछ असां तो दे सुरऊं छो त के कुरान जो आए तू असां जे तबीयत दे बार जूं कन तो सा जेड़ो ही कोने पोए ते मोहर दिलबर नबी मत कर हुजूर जयो ओ मक्के वालो मां तहां जे मर्जी ते नालंदुस मां मत किया कनुम कुरान में जेको माले वही खणींदो आ उन को सवाइ मां बेदी ताबेदारी न कंदो आया जज़ाकुमुल्लाह सब चो सुभान अल्लाह हाने तो खुंप जाओ आशिक जो ने अली सैनवा हुसैन सैनवा सहाबा जो आशिकवा नबी सैन जो आशिकवा मथे ते कुरान मा उन जा आशिक हुए दी जे
के कुरान जे मर्जियत दालन अली सुनो कुरान जे मर्जियत दो वाले अबू बकर सिद्दीक कुरान जे मर्जियत दो वाले उमर फारूक कुरान जे मर्जियत दो वाले उस्मान गनी कुरान जे मर्जियत दो वाले हसन हुसैन जेड़ा जवान कुरान जे मर्जियत दालन हजरत बिलाल जेड़ा जवान अम्मार जेड़ा जवान सुहैब जेड़ा जवान खुबैब जेड़ा जवान पंजे मर्जियत नालिया कुरान जे मर्जियत अलिया अजोन जी मानुन में भी तारीफ मलाइकन में भी तारीफ यार दी हयाती सजो डी गिला में हयाती विन्याय गिला जो गुनाह जिना को भी मथे कन खोल वने गाड़े थे नबी के चयूं मत कर कुरान में जे पैगंबर चवेन इन अतबउ इल्ला मा युहा इलैया अंदर ठरई तो सुभान अल्लाह कर जे सड़ई तो वो किस्मत की यहूदिया जो अंदर नसारे जो अंदर बेद जो अंदर भील जो अंदर मुशरिक जो अंदर मुनाफिक जो अंदर काफर जो अंदर कुरान सा सड़ंदो आ मोमिन जो ठरंदो आ मां पढ़ा दो ता इए दा ठरो जी बर्फ पानी वाह जो इन में मज़ो हे माखिया खुंबी मिठ ये इन में मिठान न हुजे त सहाबा सिर न जना हे रे हुजूर जा आशिक वतन न छड़ना पेट के पत्थर न बदना जौन प्या सब दुख झोलिया पाए झलीना से काफर हो जेकी दुख जना दवजो हुजूर ने इशारो करे प्या जौन इन्हीं जवान जी गुलामी न छड़ीना कुरान जी दामन न छड़ीना से नबी जी गुलामी न छड़ीना सब चो सुभान अल्लाह इन अतबउ इल्ला मा युहा इलैया तो खबर पवे तो कुरान छा थो चए कुरान रहमत जो समंदर कुरान रहमत जो दरिया पर कुरान जी माना आईनो आ दुनिया जे आईने में दुनिया जा नजारा नजर ईंदई कुरान वारे आईने में ओ मुबारक कलोड़े वारा जन्नत जा नजारा नजर ईंदई वडी मिल्कियत दा कुरान मक्के वारो भली दुख जो उए झोली पाए झलींदुस अरे करने सदको न्या हुजूर जे नाले तो तहां जे मर्जी दे नालंदुस जेको माडे वही खणींदो आ उन खां सवाइ मां बेदी ताबेदारी न कंदुस जो तो कुरान अल्लाह जो कलाम तहां जो के न मनींदुस जेको वही खणींदो ऐ माखे मोकिलोई इन्हीअ करे दई अन अतलु अल कुरान थकजी पियो आहियां सुभान अल्लाह करे आ तो तुझे अंदर के धोआ कपड़ो धोपनो साबुण सा मोमिन जो अंदर धोपनो कुरान सा यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा गालियों काडे कने इतेरा जीवन नहीं माके मेखे साहब रहमतुल्लाह अलैहि वसीयत गई कि माके बच्चन को वधिक प्यारो आए वसीयत दो कया है
बैत भी न पढ़ दो कर तकरीर में कुरान पढ़ दो कर वो 70-80 साल जो कुरान थी वही लथ ते हलंदे न मानू तो के छड़ींदा न रब तो के छड़ी कमाल हुई कुरान में इज्जत मिली हिन जे करे दी अल्लाह एडी इज्जत ॾिनी मान कुरान जे करे सोने नबी जे करे एडी इज्जत ॾिनी मान जो मलाइक भी नौकर करे बियारिया मां हे निंद्र करे हे निंद्र करे हे जहान निंद्र करे मलाइक मां रब जागाई जागा मलाइक तवा नौकर दीन जो पारो जो मता किविलियूं न वात में वञन बचर न वञन माकोड़ा न वञन हे मांखे ॾाढो प्यारो आ जो कुदरत जे हथन सां ठाहियो तव्हां अञा हया न तो अजे सजदा बेजा तो करे जे पैदा क्यों थी सजदो उन्हीं जो करना हुजूर कंजो सजदो हुजूर जो आशिक आयो नेवड़न जे माता जो मोहब्बत तवाजा ताजीम जो सजदो दो क्या नबी जो खबरदार निर्ल झुकाइण जी कयूं ये निर्ल ते हथ रखी चयूं कौम हे छा थो करे साईं मां तव्हां जो सजदो दो क्या हुजूर हक़ल ॾिनस खबरदार उसजुदू लिल्लाहि वहदा मां मोहम्मद अकेले साईं जो पान सजदो कंदो आ मां पंहिंजा सजदा कराइण न आयो आ जे रब खां सवाइ ॿिए जो सजदो जाइज़ हुजे आ औरतुनि खे चवां पंहिंजे मुड़ुसनि जो सजदो कयो सजदो उन्हीअ जो कबो जंहिं पैदा कयो रब न सुञातई कुछ न बची हाँ कंध बगल हुंदा मशर कंजा क़यामत ॾींहुं क़बर मठ कंध चट कंध मोमिननि जा मथे हुंदा जन सजदो अच्छी ॾाढी थी वई अञा रब न सुञातई कखन ते पैर रखी वाज करण आयो आ रब जी सुञाण कराइण आयो आ रसूल जी सुञाण कराइण आयो आ इन कुरान जे ज़रिए मारे कंदे अबे अम्मा जी सुञाण कराइण आयो आ उन्हीं रब के सुञाण जे सोनो बनायो थी मां जे पेट में 3 अंधारियूं घणियूं फी ज़ुल्मातिन सलास इन 3 अंधारनि में ये तस्वीर ठाई माई कन खोल नको ते रखियो माई जाते ठाई पियो कन बराबर कया माए नासू बराबर कयूं माए एक अख वडी क्या भी नंदी अल्लाह चप्पू को हेठ लड़काया ये वकील वजीर टाई पाईंदान कीची में बार भी भजी वञना तो भेणा भला थी अचे रब जो ये ताकत मुझी दिस अल्लज़ी खलक़क वसव्वाक फअदलक बराबर बनाया माए अन्या माखे न खपे माखे तो जो कुछ तू मोहताज आए माखे छादी ने हिकड़ी जे मातो को घुरा दो ये तस्वीर जे काटाई माए हु अल्लज़ी सुभान अल्लाह डरी थी वई गालियों कया मस्करियों कया पो हिनन जा टप्पा दिसो वो नचन दिसो कुरान वणाई ना
खबर पवई नेरन मंझन मलाक गड्डे दींदई एक डंडे सां पासियूं भजी पेंदई पर जे हिन खे सुञाती मलाक चवंदई कब्र में निंद्र कर ओ जागा करे मागे पड़दे ओ जागा करे मागे बुधने वतन छजई मारा खादई भुखा खादई पेट के पत्थर बदई पर मां कुरान जी दामन न छदी आई अज सब छदे व्यादी अकेलो करे कब्र में उछले व्यादी हल्या व्यादी नवे तुम परे जेस ताई जन्नत में न बुझाईंदो आए इहो दी कुरान तदी त जई वा बेअहदुलिल्लाह जमीआ ये रसीदी कुरान वारी इनके मजबूत करे वठ इहो मुंहिंजो कुरान अल्लाह परन में उडारी हुई अजी मासा मिलाई सब छड़े वेंदई कुछ कर उतों जी तैयारी कर अदा गालायो ना उतों जी तैयारी कर हित चैन थो बंगलो भी बचन कान ठायूं वञा जमीन भी हुजे कारियूं भी हुजन बैंक बैलेंस भी करोड़ छडियूं वञा अरे उते छा कने न नमाज थी न रोजो थी या थे अम्मा भी बेजार अबो भी बेजार जाल भी बेजार भाईर भी बेजार मिट भी बेजार उन्हीं दी तो के कुरान कमींदुई अमल सालिह कमींदई इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात ठरियो अंदर कुरान ईमान कामिल अमल सालिह नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान कुरान नारे तकबीर बकम करे ईमान कामिल अमल सालिह साथी होती उतों जी तैयारी कर माखे सुनान ये जेका तस्वीर ठाई माए हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा इतों तो गलाया अल्लाह दे फजल मागे को तगारी ते भी नबी आ रही गुराड़ो तगारी हेदे दमा हेदे ओ मुबारक कलोड़े वारो कोढ़ो जवानो अमीरो गरीबो अमड़ियूं न्याणियूं बेनरियूं इहो सजो कमाल कुरान जो निंद न कर राणा छा थियो सुभान अल्लाह का ला इलाहा इल्ला हुवल अजीजुल हकीम ठरियो ज़बान हला हे मन जो गाटो थी ज़बान तोले जी जिन जो अंदर ठरियो आ उहे सुभान अल्लाह का वो अल्लाह जी ज़ात जेको आवाज़ जे अमड़न जे रेम वारन जान ते तस्वीरां ठाईंदो आ पुट बनाए भी उनकी मर्जी न्याणियूं बनाए उनकी मर्जी रंग जो कारो करे उनकी मर्जी भूरो करे उनकी मर्जी अरे नाबीनो करे उनकी मर्जी अखन वारो बनाए उनकी मर्जी बोड़ो करे उनकी मर्जी अखन को नाबीनो करे उनकी मर्जी गूंगो करे उनकी मर्जी जीअं वणंदो तस चऊं बनाईंदो अच्छी दाढ़ी थी आई मुशरिक अन्या रब न सुञातई मुशरिक नीम का हराम खोल रब न तो सुञाणे पैदा रब कयो
सजदा बेजा तो करें, अरे तारीफ गैर जी तो करें, तारीफ उन जी कर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफ वास्ते उन अल्लाह जेको जहान जो पालना अकेलो जादे तारे नजर दस अकेलो सबनी जी संभाल तो करे, अकेलो समूरन के रोजी तो रसाए, अकेलो समूरन की मदद करे तो पर बिना लालच जे इन जी कनो मदद लालच दे मरे तो जमीन के वकड़ जा मरे तो जाए वाला रियाज है वो तो जय हुआ मौला कुम फनीमल मौला वनीमन नसीर। आए कुरान वो छा दियो थी जो कुरान को परे थो वञे, केड़ो मो नबी के ॾेखारींदे, केड़ो मो रब के ॾेखारींदे। उन्हीअ खे जेको बिना लालच मदद कर, सजदा उन्हीअ जा कर, जिक्र उन्हीअ जो कर, कंहिंजो फरमाए तो फज़कुरूनी अज़कुरुकुम तो ही ते झलक दई वो अज त मदीने वारे मीर जो शान बुधाया, नबी जे सरदार जो शान बुधाया। जो आदम नबी को वठी असां जे नबी ते जेके नबी आया उन्हनि दर दर जा माण्हुनि जा कड़ा खड़काए रब जी जो तौहीद बुधाई। जे करे दुख मिलिया जो लिए पाए झेलियों पर हो को इहो ॾिनो त रब हिकु व इलाहुकुम इलाहु वाहिद। सदको वञा कुरान तुझे नाले वरी भी जाजे जे बोलो अल्लाह अंदर ठड़े तो ये मलाक लही आयो आज मुबारक कलोड़े में आसमान को लही आया थी कुरान बुधण। अना तू पादर जेडी मोबाइल कट कटा मर त खबर पवे ना, अन्या घर वेठो अन्या उताक अन्या टीवी अन्या डिश अन्या मोबाइल सा खेडंदो तो अटे हेडे कुरान सदई तो अज माके सुञाण दुखी घड़ीअ में मां कमीनो फज़कुरूनी अज़कुरुकुम तहां मुझो जिक्र कयो मां तहां जो जिक्र कया और रहीम तुझी रहीमी। रात पूरी थी अल्लाह जी रहीमी। मूसा नबी रब के रब साईं नेक तो के सदीनो आ तो उनके तू केड़ो जवाब दीनो आए के कलीम माके नेक सदीनो आ चंदो आस लपए जी मुंजा बाला के गुनाहगार सदीनो उनके केड़ी वर्दी दीनो आए अदाहिर करने मारे ओ तो प्यारा कुरान की मजाक न समझो, मस्करी न समझो, कन खोले जे मूसा अलैहिस्सलाम ने को एक दफो सदीनो आ
हिकु दफ़ो जीव कंदो आहियां गुनाहगार हिकु दफ़ो सॾींदो आहे टे दफ़ा चवंदो आहियां लब्बैक 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 जीव मुंहिंजा बाना जीव जीव साईं नेक के हिकु दफ़ो जीव गुनाहगार के टे दफ़ा कलीम नेक तवे मुंहिंजो नेक हे गुनाहगार विसारे चुको मांगे सॾे थो टे दफ़ा जीव न करे कई मां इहा ई त मुंहिंजी रहीमी आहे अञा उन जो दर छॾियो थी जट वरी छा चवंदा मुजावरनि खे किचन में गारा करे जीअरा मोहलनि जे अॻियों बीठा अरे तक असां तव्हांजा सवाली तव्हां रब जा सवाली तूं छो नथो सॾे छा थो चई जे मां गुनाहगार अरे हो थो चवे गुनाहगार खे टे दफ़ा मां जीव कंदो आहियां जेको ॿुधे केर थो ॿुधे ॾिसे केर थो कंहिंजे खलील खे अड़ाह में पियो छलियऊं त मुंहिंजी नज़र आई इन्नहू हुव समीउल बसीर अञा न मने चओ पंहिंजे क़िस्मत खे मां छा कयां हिदायत शरबत जो गिलास लाए त कंहिंखे पीआरी जे हिदायत जा फैसला मथों थींदा आहिनि कलम चौकादर जे हथ में आहे ॿुधे बि ॾिसे बि अड़ाह में पिया छिलाइनि मुंहिंजी नज़र आई मूंखे सॼे बाह मां बाग बनायो मां बाय अजय दो खलील कुलना या नार कूनी बरदं व सलामन अला इब्राहीम इब्राहिम केड़ो रते देरे वारो लाड़काने वारो केड़ा वो नबिया वत्तखल्लाहु इब्राहीम खलीला जैसा दोस्ती भी रब पा वो नबिया वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिया गालियूं न कनो मां कुरान ॿुधायूं त मां अॼु हिन खे सुञो नबी हेरे गन्ने मारे सदको वञा कुरान जे नाले नबी निमरूद काठूं गॾु कयूं 10,000 मण सड़ी वेंदो रब पाक चयो हया कजाए सलाम थी वारी बणी वञ मुंहिंजे जे वार खे लोॾो न ॾिजाए कंहिं जहिड़ो मोकिलीने ओड़ो मोटाए वठजाए मोटाए वठजाए मारे तक शुक्ला काजू रब जे हुकुम सां सायूं थी पयूं गुलनि वारन वणन गुल कया मेवन वारन वणन मेवा कया इहो थी अकेलो पर जाॾे ताॾे नज़र के न हज़रत यूसुफ के भार ब्याकातिन लाकुन रब के जरिए अबो नबी जीरो वेठो याकूब अलैहिस्सलाम अरे अबे के न तो जरे रब इन्नी मगलूबुन फंतस गालियों काने करने कुरान ॿुध कंहिंखो मदद वठे साईं एकातिन सांदा कोन वडो भाव थी बियो खबरदार वालकू फी गयाबतिल जुब
उन्हें खूह में छिलियो बुढ़ी मरी वेंदो नालो निशान ही न हूंदो साईं अनतारो खूह में दाव छिल रब चयो मुंहिंजा यूसुफ घबराए न बराबर खूह बुड़न जी जाय पर तोखे अहिड़ियूं निंड्रा कराईंदुमि खूह में जो अमड़ जे हंज में भी निंड न कई हूंदई सद उन्हीअ खे जेको बिना लालच जे मदद करे वो केरु आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह अबा रस्तो ॾियो साईं खे अचो 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 सब चओ सुभान अल्लाह माखी कौंदी कुरान अन्या मिठ अच्छी दाढ़ी थी अन्या कुरान न सुञाते लहू कबर में तो खबर पवे ना अल्लाह फज़कुरूनी अज़कुरुकुम जिक्र कंजो क्यों और किचन में गाला करे जीरा था वञन मोलन जी कब्रन ते अड़े वलियन जो कसूर कोने हिन पंहिंजी तबाही पाण कई अल्लाह तहां मुंहिंजो जिक्र कयो मां तहां जो जिक्र कया सुभान अल्लाह कर त दुआ घुरां मौली साहब पुजी आन अज वडो रब जो फजल थियो आ मुबारक कल्होड़े ते जो टोला करे आसमान को मलाक लही आया कुरान तहां मुझो जिक्र क्यों मां तहां जो जिक्र क्या तहां माण्हुनि में याद क्यों मां मलाइकन में याद क्या तहां फर्श ते याद क्यों मां अर्श ते याद क्या कन खोली जाए मता है लफ्ज़ न बुधाओ जिनी तहां सुख में याद क्यों त मां दुख में याद क्या दुख में बाहर भई मित्र बारे वारा छड़े वेंदई अब भी जंदी वनी जेल में लोड़ कहीं तो के चयो त ये कम कर के तो तू हयाती में मां के याद कर मां मरण वाले टाइम ते याद क्या तू सुख में याद कर मां दुख में याद क्या जायो थी शुक्रानो कर पुट जी शादी कराई शुक्रानो कर द अन्या वधाया मुंजी तारीफ कर रब ये तुझू करम नवाजू अकेलो घरवारी दई जोड़ो तो कयो लाल होजे कि न न तो गलाई तत्तल होई जब पई न था होजे रड़े तो होजे है धो था तो पतो पवई बजाय मानी तो पतो पवई लटा धो तो पतो पवई बुहारी दे तो पतो पवई थोड़ा गया थमाए अलम नजाल लारज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा जमीयत उलमा इस्लाम के रब पुखे में बशयूं दिनियूं एक रब जो कुरान बे सोने नबी जो फरमान गालियूं मस्करियूं बरेकर कुरान बुधा अरे हे वाहिद दावल ये किया मोटन कुरान बुधायन तमन तौबा कन तमा मोटाए माफी दई सोन जे मारन में विहारिया दादा जो सुभान अल्लाह एरे कंडे साईं मोबाइल के छड़े घुटो दे मोबाइल के कुरान तू हयाती सुख में याद कर मां दुख में याद क्या अन्या बुध तू हयाती में याद कर मां मरण वाले टाइम ते याद कंदो मां मरण वाले टाइम ते
सकरात लगी जुबान तारू असा लगी आई हर को तो न्यारे साफ पेरन का वटी मलकुल मौत शुरू कनो हेरे तक हित निर्घुट में जी फांसी पवंदी कह दो फलहुला इज़ा बलगतिल हुल्कू व अंतुम हीना इज़िन तंजुरून। छोरो रब जो न लाहे सके सावजी निर्गुट में बात हुई हर को प्योने आ रही दो अरे जाल चौंदई जाल ते मुझे सफर जो साथी हो माके छड्यूं दो वने औलाद चौंदई पुट न्याणियूं अतो छड्यूं दो वने यतीम दो कयूं वने ॿाहिर चौंदा हे पगदार भाउ हो अॼु असांखे छड्यूं दो वने अरे दोस्त चौंदई हे कचहरी जो मोर हो अॼु असांखे छड्यूं दो वने हर को निहारींदो वसु कंजो न हलंदो इन टाइम ते जन मागे हयाती में याद जो मरण वारे टाइम ते ज़ुबान खोलीनो मान ज़ुबान ते कलमो नसीब कनो मान कुरान नसीब कनो मान कलमो कुरान पढ़ी माडे मरी जे त कब्र बिश्त जो बाग बनाइनो रब जे नाले खे ज़बान ते पंहिंजे आवाज़ सां बुलंद कंदो अल्लाह सोचे वठ तू माखे याद कर मां तोखे याद क्या कहेंगे रब सूरत ज़ुहा पढ़ियम हुजूर जो शान अल्लाह वो नबी जंजो इखलाक सभिनी नबियन का उम्मत आखिरी लफ्ज सभिनी नबियन का मथे अल्लाह खुल्क बुधाया रड़ियूं निकरी वनी अमड़ा जा कम पुछाऊं नबी जे खुल्क जे बारे में बुधा के कान खुल्क हुल कुरान यानियूं कादे कने कुरान घणो पढ़ो तो रुठलो राजी हां मोमन जी दिल खलर नरम थींदी कुरान सां कुरान ज़िक्र सुम्मा तलीन जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह ठरियो अंदर कुरान सां मोमन जी दिल कल नरम थींदी आहे अल्लाह जे ज़िक्र सां अमड़ा छा चयो त मुंहिंजे हुजूर जो खुल्क हे कुरान सुभान अल्लाह चओ हेॾो इखलाक अल्लाह नाबीनी का पोड़ी औरत लठड़ी हथ में रस्तो अतियूं थी वञे नाबीनी हुजूर उन नाबीनी औरत जे लठड़ीअ खां वठी दरवाजे ते पुॼाई ना तूं छा करने पर पिया भी जेके त वो भी कट दे खॾड़ीअ में छुलदे जो वा पोड़ी निकरी न सके मर ज़ालिम त ख़बर पवई ना हे कलमे वारो बरीरा गुलाम आनिया नबी निंद करे बरीरा पखो दियाने ये पखो दियाने एकड़े दवे बरीरा के निंद जी वई कानात जो सरदार दा पखो बरीरा रोए थी साईं मां तवां जी खिदमतगार तांदा मागे पखो आने नबी तो जे बरीरा रोन रोन ओ बरीरा अल्लाह रोना गरती नगर
तो मासा चंगाई कया मां मोहम्मद तो के बदलो दई रहो हल जज़ाउल इंसान हल जज़ाउल इंसान इल्लल इंसान फबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ये चिट्ठी आई लाड़काने में तबलीगी इज्तिमा जो इंशाअल्लाह उनमें भी शरीक थींदा। मके जी जिंदगी जरी औरत हुजूर जे चादर मुबारक गौवती हुंदी अचे नबी से कढदा अल्लाह औरत पट देवे थी नबी भी पट देवे था। हजरत उमर चादर के विछायो सोना इन चादर दे तवा वेओ ये चरिया हुजूर जे उमर चादर परे कर उमर ये शानन जो नबी मां मोहम्मद वा तो चरण जो नबी भी मां मोहम्मद रसूलुल्लाह कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। सुमरे के केड़ी ताकत जो नबी की तारीफ करे वली नबी आलिम बुजुर्ग तारीफ करे करे दुनिया के छड़े विया हुजूर जी तारीफ खुटाए हिना को पुछद नबी के न मनी ना हया कर असली नौकर हेरे तक हे कुरान मथे ते आ हुजूर जा असली नौकर उहे तव जेके कुरान जे मर्जी ते हले जे मर्जी ते नबी हले इंशाअल्लाह ये हित गडम जन्नत में ई गड होंदा। ए नात खान मांदो अमर जे शान में एकड़ो गजल चौंदो खिदमत कंदो बरकत थींदो अल्लाह ताला के अन्या वधाई।